अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरार टीवी में भली कार मां मुबशर सोलंकी आऊं आहियां पिरिया गुल। सबका पेरीक नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां बावलपुर छावनी जो दौरो, ऑपरेशनल तैयारियुनि, तरबियती ऐं इंतज़ामी मामलनि ते ब्रीफिंग। आर्मी चीफ खैरपुर कामियावाली में जंगी मश्कुनि जो जाइज़ो वरितो। जदीद ड्रोन्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर, सर्विलेंस टेक्नोलॉजी जे इस्तेमाल जो मुज़ाहिरो ॾिठो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी हथियारबंद फौज हर क़िस्म जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ तयार आहे। मुस्तक़बिल में टेक्नोलॉजी जंग जो रुख़ तय कंदी। 9 में GHQ हमले केस में वीडियो लिंक ते पेशी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त बानी PTI खे अदालत में पेश कयो वञे या जेल में ट्रायल कयो वञे। वीडियो लिंक ते एॾे अहम केस जो फेयर ट्रायल मुमकिन न आहे। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच पंजाब हुकूमत खां जवाब तलब करे वरितो। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में पहिरियों T20 मैच अॼु लाहौर में थींदो। कज़ाफ़ी स्टेडियम में मैच शाम जो 4 वॻे शुरू थींदो। क़ौमी टीम पारां भरपूर प्रैक्टिस, सीरीज़ लाइ सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम।